नाज़रीन ने अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त हैदराबाद मां जसकम नारी तहरीक अॻवान मुर्कजान पीरज़ादी जो घर मां फाहो ॾिनल लाश हथायो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे GM चांडियो। GM छा तफ़सील आहिनि? बिल्कुल फरा कासमाबाद के नसीम नगर वाले इलाके में फ्लैट में कोमप्रस नारी अगवान मुर्कजान पीरज़ादी जो फाव खादल लाश मिलो है। इतला ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो है। मीडिया से ॻाल्हाईंदे मुर्कजान जे वालिद जान मोहम्मद चयो त धी जे मौत बाबत रात देर से इतला मिलो। हिन जो चवणो हो त इतला बाद मांजंद मां नसीम शॉपिंग सेंटर पहुतासीं त ख़बर पई त लाश पुलिस अस्पताल मुंतकिल करे है। मुर्कजान जे वालिद जो चवणु आहे त पुलिस ॿुधायो आहे त मुर्कजान मुबैना फाहो खाई आपघात कयो आहे। हिन जो चवणो त पर मुंहिंजी जेका न्याणी आहे उहो छो आपघात कंदी। हिन चयो त मामले जी जांच थियणु घुरिजे। जॾहिं त मुख़्तलिफ़ क़ौमप्रस्तनि अॻवाननि पारां बि उहो शक ज़ाहिर कयो वियो आहे त मुर्कजान खे क़त्ल करे लाश पखे सां लटकाए वाक़े खे ख़ुदकशी जो रंग ॾिनो वियो आहे। नारी जे वालिद जो चवणो हो त राति 5 वॻे खां लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल में रखियल आहे। जॾहिं त लेडी डॉक्टर न हुजण सबबि अञा ताईं पोस्टमार्टम नाहे थी सघियो। जी फराह।